सामिन प्रोग्राम सांगेड़न सारवा बुधो प्यार रेडियो पाकिस्तान मिठी जे लाइव स्टूडियोज़ में हिन प्रोग्राम के तव्हां लाइ सजाए सिंगारे पेश कंदो आहे मोहम्मद रमज़ान जूणे जो ऐं निगरान आहे ख़ालिद हुसैन। ऐं हिन प्रोग्राम में अॼु आऊं जो मेज़बान नाज़ जमील अहमद खोसो अवां सां गॾु जॾहिं त असांजे आवाज़ खे अवां जे रेडियो सेट ताईं पहुचाइण में अॼु मुंहिंजो फ़नी सहकारी साथी आहे शिनकर सांगी चेलाणी। तव्हांखे ख़बर आहे त जेके राब्ते जा ज़राए आहिनि उहे इलाही आसान बि आहिनि ऐं हर कंहिं वटि जेका आहे उहा सहूलियत मौजूदु आहे ऐं अव्हां ॿुधण वारा महिरबानी जेके आहियो उहे असां सां राब्ते में हूंदा आहियो, असांखे जेको आहे पंहिंजा राया ॾींदा आहियो ऐं प्रोग्राम में जेका मौसीक़ी असां हलाईंदा आहियूं उनखे तव्हां पसंदि कंदा आहियो या तव्हां सां जेका असां गुफ़्तगू कंदा आहियूं तव्हां उनखे साराईंदा आहियो त उन जे लाइ असां तव्हांजा थोराइता आहियूं। असांखे ख़ुशी बि थींदी आहे जेकॾहिं असांजे तरफ़ां जेका मौसीक़ी असां अव्हांखे ॿुधाईंदा आहियूं जेकॾहिं उनखे तव्हां पसंदि कयो था या असां जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधो था तव्हांखे ख़ुशी थिए थी त इहो बि असांजे लाइ कंहिं एज़ाज़ खां घटि न आहे। ऐं काफ़ी सारा दोस्त जेके आहिनि उहे चवंदा आहिनि तव्हां प्रोग्राम में को सिलसिलो रखो। सामिन सिलसिलो असां तॾहिं ई रखंदासीं जॾहिं अव्हां ॿुधण वारनि जे तरफ़ां अव्हां लिसनरनि जे तरफ़ां जॾहिं का असांखे तहरीर मिलंदी को मवाद मिलंदो त उनखां पोइ ई असां जेको आहे को सिलसिलो जेको आहे प्रोग्राम में तरतीब ॾेई सघूं था। जेकॾहिं अव्हां ख़त लिखणु चाहियो था ऐं असांखे को मवाद ॾियारे मोकिलणु चाहियो था उन मवाद में शाइरी थी सघे थी के सुठा सुहिणा कॉल थी सघनि था त उहे जेकॾहिं अव्हां असांखे बज़रिया डाक ॾियारे मोकिलींदा। हाणे त माशाल्लाह असांजो रेडियो पाकिस्तान मिठी जो जेको आवाज़ु आहे जेका नशरियात आहे उहा इलाही परे परे ताईं वञे थी। कुझु ख़त जेके आहिनि उहे असां ताईं पहुचनि बि था। जेकॾहिं अव्हां बि ख़त लिखणु चाहियो था ऐं असांजे प्रोग्रामनि में शामिलु थियणु चाहियो था त ॾस पतो इंतिहाई आसान आहे। जी हा, तव्हां ख़त लिखी सघो था। इंचार्ज प्रोग्राम सांगेड़ अंसार मार्फत स्टेशन डायरेक्टर रेडियो पाकिस्तान मिठी। जंहिं बि प्रोग्राम में तव्हां शामिलु थियणु चाहियो था त या उन ॾींहं जो नालो लिखो या उन कंपेयर जो नालो लिखो त उहो तव्हांजो ख़त ऐं उहे तव्हांजो जेके ॻाल्हियूं तव्हांजी जेका राय हूंदी उन ई प्रोग्राम में असां ज़रूरु शामिलु कंदासीं। सारियूं ॻाल्हियूं तव्हां सां कयूं बि आहिनि ऐं अॻिते प्रोग्राम जे सफ़र में ॻाल्हियूं तव्हां सां जारी रखंदासीं पर मौसीक़ी जे जान न हलूं था। ऐं मुंहिंजो स्टूडियो इंजीनियर साथी शिनकर सांगी चेलाणी बिल्कुलु गीत तव्हां लाइ क्यू करे चुको आहे। हलूं था शिनकर सांगी चेलाणी जी तरफ़ ऐं तव्हां ताईं पहुचायूं था ही ख़ूबसूरत गीत। Baby